अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी पालक गोश्त जी रेसिपी। ये मटन आहे, बाकरो गोश्त आहे, इहो मां पालक सां गॾु पचायां थी। आज मैं आपके साथ पालक गोश्त की रेसिपी शेयर कर रही हूँ। ये बकरे का गोश्त है और इसको मैंने बॉईल कर लिया है। बॉईल मैं दो वजह से करती हूँ। एक तो मेरा टाइम बच जाता है, पहले से अगर उबाल के रख दें तो हम जब पकाएंगे तो उस वक्त बहुत कम टाइम लगेगा। और उसके साथ ये होता है कि इसमें कुछ बारीक हड्डियाँ होती हैं, जैसे आप ये देख रहे हैं, ये फिर अलग हो जाती हैं। तो मैंने इसको नमक और साबित गरम मसाले डाल के बॉईल कर लिया था। तो मां हिन गोश्त के लूण ऐं कुछ साबित गरम मसाला विझी बॉईल कयो हो। गरम मसाले में तव्हां ॾिसंदव वॾो ऐं नंढो फोटो, कुछ कारा मिर्च आहिनि, दालचीनी जा टुकड़ा ऐं लौंग आहिनि ॿ टे। ये कुछ जो है काली मिर्चें और लौंग हैं, कुछ टुकड़े दालचीनी के हैं, बड़ी और छोटी इलायची एक। गोश्त को मैंने निकाल लिया, यखनी को मैंने छान लिया। यखनी थोड़ी सी बचानी है, ठीक है। जो घणो पानी असां सुकाए छॾींदासीं ऐं जेका हिन जी यखनी निकिरंदी उहा छाणे रखंदासीं। अहिड़ी तरह सां ही मसाला बि निकिरी वेंदा ऐं इन सां गॾु गॾु जेके सन्हियूं सन्हियूं हॾियूं आहिनि उहे बि निकिरी वेंदियूं। ऐं हीउ हिकिड़ो टमाटर आहे वॾी साइज़ जो, या तव्हां ॿ विझी सघो था, उहे कटे रखियो आहे। 3 टेबल स्पून ॾही आहे, इहा पवंदी। हीउ 2 टे सावा मिर्च आहिनि। हीउ अधु टी स्पून आहे पीठल गरम मसालो। हीउ गरम मसालो मां घर में ठाहींदी आहियां ऐं सिंधी गरम मसाले जे नाले सां ये वीडियो मुंहिंजी मौजूदा लिंक मां हिन वीडियो जे हेठां ॾियां थी, डिस्क्रिप्शन बॉक्स में तव्हां ॾिसी सघो था। हिकिड़ो फुल टेबल स्पून आहे ही अदरक थूम पीठल। हीअ मेथी, पैकेट वारी सुकल मेथी, ये कसूरी मेथी के नाम से पैकेट्स मिलते हैं बाज़ार में। ये मैं लेती हूँ हमेशा, क्योंकि जो फ्रेश मेथी है वो हर वक्त अवेलेबल नहीं होती। लेकिन एक बात है कि इसमें कचरा बहुत होता है। ये मैंने निकाल के रखा है आप लोगों को दिखाने के लिए। ये डिसो, ये आप देखिए, ये लोग जो है वो डंडियों समेत काट के सुखा लेते हैं, तो डंडियाँ बाद में बहुत बुरी लगती हैं और खाने में और सालन में देखने में भी बहुत बुरी लगती हैं। तो मेथी मां सोए साफ़ करे रखी है, पैकेट वारी बाज़ार जी मेथी आहे सुकल। उन मां मूं ही काठियूं कढी छॾियूं आहिनि, छो त ही डांडियुनि समेत कटे था छॾनि, त पोइ उहे जेके आहिनि ॾाढियूं ख़राब थियूं लॻनि, खाइण में भी ॾिसण में भी। अच्छा, ये 1 फुल टेबल स्पून जो है वो अदरक लहसुन का पेस्ट है और आधा टी स्पून जो है वो पिसा हुआ गरम मसाला है। ये गरम मसाला मैं घर पे बनाती हूँ, सिंधी गरम मसाला के नाम से ये वीडियो अवेलेबल है। इसका लिंक मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में दे रही हूँ, आप देख सकते हैं। तो ही तव्हां ॾिसी सघो था पिया। ऐं हाणे सभिनी खां पहिरियों हिन पासे 2 बसर मीडियम साइज़ जा दाग करे उन में मूं कुछ पानी विधो आहे। 2 मीडियम साइज़ जो प्याज है वो मैंने जो है वो ब्राउन करके उसमें थोड़ा सा पानी डाल दिया है। और ये कुछ मसाले रह गए जो मैंने आपको नहीं दिखाए। धनिया 1 टीस्पून, मिर्चें 1 टीस्पून और नमक 1 टीस्पून और हल्दी थोड़ी सी। मिर्चें और नमक अपनी मर्ज़ी से ले सकते हैं, लेकिन जब मैंने गोश्त को बॉईल किया था तो इसमें मैंने हल्का सा नमक डाला था, इसलिए आप कम नमक डालें और चख लें बाद में। अगर वो पूरा ना हो तो फिर आप उसमें डाल सकते हैं एक्स्ट्रा, ठीक है। तो जेकॾहिं लूण आहे जेको शुरू में थोरो विझो, छो त गोश्त बॉईल करण महिल बि हिन में लूण विधल हो ऐं गोश्त खे जेको आहे एॾो घणो बॉईल नाहे करण जो, सफ़ा ॻरी ज़रा ज़रा थी वञे, साबित हुजे ऐं थोड़ो घणो ॻरी वञे ऐं थोड़ो थोड़ो सख़्त हुजे। गोश्त को इतना उबालना है कि ये जो है गल तो जाए, लेकिन ये टुकड़े अलग अलग से रेशे नहीं हो जाए, बिल्कुल चूरा नहीं बने इसका, ठीक है। तो जो है अब सबसे पहले हम इसमें डाल रहे हैं ये टमाटर और लहसुन अदरक, ठीक है। अदरक थूम ऐं टमाटा मां हिन में विधा आहिनि। इन सां गॾु असां विझंदासीं हिन में ही पीठल मसाला, पिसे हुए मसाले भी डाल रहे हैं हम इसमें। टमाटर और अदरक लहसुन 2 मिनट में इसको ढककर पकाऊंगी ताकि ये टमाटर जो है वो गल जाए। 2 मिनट ढक ॾींदासीं हिनखे सिर्फ़ु एसि ताईं जो ही टमाटर थोड़ा गली वञनि। चेक कयूं था हिनखे। टमाटर बस तक़रीबन ॻरी विया आहिनि। थोड़ी देरि हिनखे भुञंदासीं त ही जेके आहिनि बिल्कुल ही हिन में मिक्स थी वेंदा। ज़रा सा इनको कुचल भी लेते हैं और जब थोड़ा सा भूनेंगे गोश्त को तो उसके साथ ये जो है अच्छी तरह से टमाटर बिल्कुल ही घुल जाएंगे। और अभी इसके साथ ही हम इसमें डाल देंगे गोश्त। आसान सा गद हिन में गोश्त था विझो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यखनी नहीं डालनी, लेकिन बोटियों पे लग के जो थोड़ी बहुत चली जाएगी तो वो ठीक है, कोई मसला नहीं है।
ये तकरीबन आधा किलो गोश्त है मेरे पास और 1 किलो जो है वो पालक है। गोश्त को 2 मिनट हम भून लेंगे ताकि मसालों की खुशबू इसमें अच्छी तरह से रच जाए। अधु किलो ही गोश्त है 1 किलो पालक का। तो हिन पासे ॾिसो, ये पालक मूँ बॉईल करे रखी है। हिन जो पानी मूँ न हारियो है, इसका पानी मैंने नहीं फेंका। कभी भी मैं सब्जियों का पानी फेंकती नहीं हूँ, तो कम से कम पालक को बॉईल करके उसका पानी जो कभी भी फेंकना नहीं चाहिए, इसको हम इसी में खुश्क कर लेंगे। और दही को मैंने फेंट लिया है, दही मां फेटे रखी है। यखनी भी आहे मुझी, असां हिन में शामिल कंदासीं। 2 मिनट हिनखे भुञंदासीं त जीअं हिन में थोड़ी सुठी खुशबू अची वञे। गोश्त मुंहिंजो काफ़ी सुठो ॻरी वियो आहे, पालक भी ॻरियल आहे। पालक असां जॾहिं बि वठी ईंदा आहियूं त उनखे चङी तरह सां जेको आहे कटे धोई ऐं पोइ जेतिरी पालक हूंदी आहे उनखे असां बॉईल कंदा आहियूं, पोइ उनजा असां हिसा ठाहे रखंदा आहियूं। त हिन पासे अञा कुछ पालक बाकी आहे, उनजो कुछ ॿियो पचाईंदमि, इन करे वह बची पई आहे। हमेशा हम यही करते हैं कि जब भी पालक घर में आती है तो हम उसको धोकर काट कर अच्छी तरह से फिर बॉईल कर लेते हैं और उसके हिस्से बना के बॉक्स भर के रख लेते हैं। अब हम इसमें डालेंगे दही। दही विझी एतिरो इनके भुंजणो आहे जो दही जो पानी खुश्क थी वञे। दही का पानी हमें खुश्क करना है। उसके बाद हम पालक यखनी डाल के इसको पकाएंगे। 2 मिनट इसको और भून लेंगे। पानी अभी ये खुश्क हो जाएगा थोड़ी देर में। हाँ, दही जो पानी तकरीबन खुश्क थी वियो आहे। तव्हां ॾिसंदव त तव्हांखे ऑयल जेको अलॻि नज़र ईंदो। हाणे असां हिन में विझंदासीं यखनी और उसके बाद हम इसमें डालेंगे यखनी के साथ साथ बॉईल की हुई पालक, पानी समेत पानी भी इसमें डालेंगे। अब इसमें पानी हो गया है काफ़ी, क्योंकि यखनी भी है और पालक का पानी भी है, इसलिए हम इसको तेज़ आग पे पकाएंगे, क्योंकि गोश्त भी गला हुआ है, पालक भी गली हुई है। तेज़ आग पे पकाएंगे ताकि पानी जो है वो तेज़ी से खुश्क हो जाए। उसके साथ साथ हम इसमें ये खुश्क मेथी भी डाल देंगे। ठीक है, सो हिन खे हाणे असां तेज़ बाहि ते छॾियूं था। अच्छा, एक बात का ज़रूर ख्याल रखें कि बीच बीच में इसको हर 5 मिनट 3 मिनट के बाद इसको घुमाना है, चलाना है, क्योंकि कभी ऐसा होता है कि ऊपर से तो आपको लगेगा कि अभी तो इसमें बहुत पानी है, लेकिन नीचे से वो जल जाएगा। तो हिनखे हर 3 मिनटनि खां 5 मिनटनि खां पोइ ॾोही ज़रूरु घुमाइणी आहे, छो त अक्सर ईअं थींदो आहे जो मथां त पाणी इलाही नज़र ईंदो आहे ऐं पोइ जेको आहे हेठां उहो तरो सड़णु शुरू थी वेंदो आहे, त सड़णु न घुरिजे। इन लाइ हिनखे तव्हां बार बार घुमाईंदा रहो। हाणे असां हिनखे ढक ॾेई पचाईंदासीं, विच विच में उथलाईंदासीं त जीअं असांजो हिन जो पाणी खुश्क थी वञे। ऐं ही सावा मिर्च आहिनि ऐं गरम मसालो आख़िर में दम में पवंदो ऐं हिन खां अलावा आख़िर में धाणा बि पवंदा। असां हिनखे चेक कयूं था, काफ़ी देरि थी वई आहे ऐं ॾिसो ही पानी हिन जो इलाही सुकी वियो आहे। बहुत सारा इसका पानी जो है खुश्क हो चुका है और इसको इतना पकाएंगे हम कि इसका पानी जो बिल्कुल ही ख़त्म हो जाए और इसमें तेल जो है वो ऊपर से नज़र आने लगे। अभी हम इसमें मिर्चें और ये थोड़ा सा पिसा हुआ गरम मसाला डाल के इसको लगा रहे हैं दम पे। दम मतलब ढक्कन दे के पकाएंगे। आग इतनी होगी क्योंकि इसको हमें सुखाना है। पर हाणे छा आहे जो ही पानी थोड़ी देर में जो ख़त्म थींदो, इन लाइ असां हिनखे ढक ॾेई छॾींदासीं चङी तरह, त जीअं हिन मिर्चनि जी ऐं मसाले जी खुशबू हिन में रची वञे ऐं पाणी एतिरो सुकाइणो आहे जो हिन जो तेल अलॻि सां नज़र अचे। असां हिनजो ॾिसूं था, हाणे ॾिसो हिनजो तरो लॻणु शुरू थियो आहे ऐं गोश्त भी हिन में इलाही ॻरी वियो आहे, नीचे से लगना शुरू हो गया है और पानी अभी इसमें बिल्कुल ही न होने के बराबर है, जो कि थोड़ी देर में ये खुश्क हो जाएगा। अभी उसके बाद हम इसमें धनिया शामिल करेंगे। पानी ये अञा थोड़ो हिन मामूली आहे, इहो सुकंदो त पोइ हिन में धाणा विझंदासीं। हिन जी बाहि मां हाणे बंदि कई आहे, इसकी अभी मैंने आग बुझा दी है। आप देख रहे हैं कि ये ऑयल जो है अलग हो गया है और अभी हम इसमें डालेंगे धनिया, सावा धाणा हिन में विझूं था। असां हिनखे मिक्स कंदासीं ऐं पोइ हिनखे असां डिश आउट कंदासीं। मज़ेदार पालक गोश्त तैयार आहे। सो हाणे कढूं था प्लेट में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मूंखे उम्मीद आहे तव्हांखे मुंहिंजी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आई हुजे त लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो। वीडियो
जेकॾहिं पंहिंजे फ्रेंड्स सां फैमिली सां शेयर कंदव त इन्हनि साॻी शइ जो ॿिया बि फ़ाइदो वठी सघंदा। ऐं चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में मां अञा कुझु ॿियो तव्हां सां शेयर करणु चाहियां त तव्हां आसानी सां उहो ॾिसी सघंदव। तो मज़ेदार ये पालक गोश्त की रेसिपी जो है वो तैयार है। और अगर आपको वीडियो अच्छी लगी हो, मेरी ये रेसिपी अच्छी लगी हो, तो आप इसको लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। और हमेशा मैं कहती हूँ प्यार से खाना बनाएं, खाधो प्यार सां पचायो हमेशा। ऐं हिनखे कयूं था असां थोरो गार्निश हिन धाणनि जी ब्रांच ऐं हिकिड़े ॻाढ़ी मिर्च सां। ये मिर्चें मैं ज़रूर लेती हूँ, ये मुझे अच्छी लगती हैं इसको खाने को गार्निश करने के लिए। सो हीअ मुंहिंजो पालक गोश्त तयारु आहे। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि ईंदो ऐं ज़रूरु तव्हां मूंखे मोट ॾिजो, ॿुधाइजो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।